5 ॾींहं अॻु नुसरत कैनाल मां हथ आयल सोलंकीअ जे वारसनि अली हसन सोलंकी, नवीद, शबीरा, नज़ीरा ऐं ॿियनि वारसनि चयो त असां कुता घुराया आहिनि जेके कुतनि पहिरां खयां उहे हिसबाणी जे उताक ते वञी वेही रहिया आहिनि ऐं जॾहिं त साॻिए वक़्तु हिसबाणी बिरादरीअ जे माण्हुनि जो चवणु आहे त कुतनि खे ज़ोरीअ असांजे उताक ते इशारा करे विहारियो वियो आहे, जॾहिं त असांखे उन खून जे बारे में कंहिं बि क़िस्म जी का ॼाण न आहे, न ई वरी को असांजो को शख़्स उन में मुलविस आहे, जॾहिं त पहिरीं कुतनि जे ज़रिए सां मथां बिला वजह इल्ज़ाम लॻायो पियो वञे। वधीक मालूमात हासिल कंदासीं ज़ाहिद मंगीअ जी हिन रिपोर्ट में। कराची बेचारा रहंदा गरीब मिस्कीन दुश्मनी भी कान असांखे इहो थो थिए त असांजो जो दुश्मनी असांजी कोन जो असांजे सां ज़ुल्म थियो मज़लूम असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। तव्हां छा गुण चा सिंधु कुंभ छा गुण चा खपे असांखे, असां सरकार इंसाफ़ करे मंडारा जो इंसाफ़ उन सां ज़ुल्म थियो आहे। ख़बर पई आहे कोई माण्हू ॿधा त आहिनि? हा ॿधा आहिनि, उहे ई आहिनि, उन्हनि चयो आहे त असां कयो आहे, उन्हनि बासियो आहे त असां कयो आहे, असांखे इंसाफ़ खपे। भले ई बटू अञा नथा अचनि, उहे पाण बि बासिया अथनि त असां किथे फिटी कया आहिनि, किथे पूरे छॾिया आहिनि। क़ुरान जो हाफ़िज़ हुयो, बड़ी बजरवारी वयो वो करने का पोइ सब काॾे वयो काॾे गाह ते सही गाह ते वयो नमाज़ पढ़ी बजरवारी वरी गाह ते वेंदो वरी गाह ताईं दो वरी मंझंदि जो सबक़ ॾींदो क़ुरान जो। पूरे ॻोठनि पंजनि खे ख़बर आहे, पर मुल्क पूरे खे ख़बर आहे त हिन हिकु नमाज़ी हुयो, मुल्लो हुयो ईअं उन सां ज़ुल्म थियो आहे, क़त्ल थियो आहे, वयो आहे तव्हां बजरवारी नमाज़ पढ़ी हुते क़त्ल करे छॾियो अथनि, क़त्ल करे छॾियो अथनि। असां ॻोल्हियो ॾाढो ज़ालिमनि ज़ुल्म कयो, हिन खां 2 साल कई उन्हनि गुम कयो, 2 साल कई गुम कयो उन्हनि, वरी उन्हनि माफ़ियूं वठियूं असांखे ॾिनो, हुन मोटाए ॾिनो, माफ़ियूं वठियूं वरी कंहिं मारियो आहे इन इहो हिसबाणी आहे नालो छा दितल नालो ज़ुरू नालो अथसि, मोटाए ॾिनो पहिरों बि वरी मारियो अथसि, घुटा ॾेई रुमाल कंदमि विझी घुटा ॾिना अथसि, वरी पोइ मथां सीने ते चढ़ी वेठो अथसि त खणी विया अथसि, वरी पोइ वाह मी चवनि था बासियो अथनि हुते। तव्हांखे केॾी महिल ख़बर पई त तव्हांजो जेको छोकिरो जेको फौत थी वियो आहे, मारिजी वियो आहे, टाइम जी कीअं ख़बर पई, केॾी महिल पई? 2 ॾींहं ते असांखे ख़बर पई। कंहिं ॿुधायो तव्हांखे? लथुनि हुते माण्हुनि ॾिठो वाह असां ॻोल्हियो, असांखां न लथो, असां एलिया न कराया, मूं भलो साईं बि घुमायो कोन का ॾिनी आहिनि वाट, पोइ हेॾा ई ख़बर पई त हेॾा लुड़े पियो लुड़े। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु ॻोठ उस्मान सोलंकी में मौजूदु आहियूं। कुझु ॾींहं पहिरियों हिते क़त्ल थियो हुयो, जेको सदावार नुसरत कैनाल मां जेको लाश मिलियो, हिन वक़्तु जेको असांजे अज़ीज़नि सां गॾु जेको मौजूदु आहियूं ऐं अचो त उनखां पुछा कयूं त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहीद को कुछ ॾींहं अॻु में दर्दनाक वाक़ियो पेश आयो आहे। हीउ मंठार सोलंकी जंहिंमें शहीद कयो आयो, निहायत हिकिड़ो मोमिन पेशमाम ऐं क़ुरान जो हाफ़िज़ माण्हू हो। पुरअमन नमूने सां पे ज़िंदगी गुज़ारी, गाह पठड़े ते करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र पियो कंदो हो। हीउ गाह ते वियो, उते गुम थी वियो। 2 ॾींहं ते असांखे नुसरत कैनाल मां हिन जो लाश मिलियो। लाश कढाए असां काफ़ी जेको सो कईसीं, मठवारनि वसवारनि खे बि घुरायोसीं, SHO बिरिया डुबायो, हुन वीचारे बि असां फुल ताउन कयो आहे। इम्तियाज़ कलोड़ो साहिबु, तर जा चङा जीअं शकील साहिबु जलबाणी साहिबु आहे, उनखे मां फ़ोन कई, उहे बि अची विया, उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि। बहरहाल हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे, असां ग़रीब जेके मिसकीन जा वारस आहिनि, लाभ पहुचे बेसहारा मिसकीन आहिनि, इन जे करे असां वसवारनि खे ख़ुशूसन DIG IG पुलिस जेके बि आला अख़्तियार वारनि खे असां अपील था कयूं त महिरबानी करे हिन मिसकीन जी जेको लाश आहे
हिन ग़रीब सां जेको ज़ुल्म थियो आहे अज़ीज़नि सां इंसाफ़ कयो वञे त असां निहायत साईं जन जा एहसान मंदर जेको छोकिरो वफ़ात करे हो मंठार नाले सां जेको छोकिरो वफ़ात करे ज़हनी तवाज़ुन सही हो छा हो साईं सही हो हू मुंहिंजे मस्जिद में फजर जो ईंदो हो निमाज़ पढ़ी ऐं ऐलान कंदो हो ॿारो अचो तव्हांजे सबक़ वठण जो टाइम थी वियो आहे पोइ फजर जो हुनखे सबक़ ॾेई ऐं पोइ वीचारो वेंदो हो गाह ते मोटंदो हो वरी मंझंदि जो ईंदो हो वरी ॿिए परी निमाज़ पढ़ी वरी ऐलान कंदो हो ॿारो अचो तव्हांजे सबक़ वठण जो टाइम थी वियो आहे वरी मंझंदि जो सबक़ ॾींदो हुन वरी गाह पठे ते हेॾे ॾींदो हिन किरदारु इहो हूंदो वरी सिजल सां निमाज़ पढ़ी वरी ऐलान कंदो हो ॿारो अचो तव्हांजे सबक़ वठण जो टाइम थी वियो आहे हो तमामु वीचारो मोमिन हो अहिड़ो शरीफ़ माण्हू हो कंहिंजे न ॿिनि न टिनि सो इन जो अदुल कयो वञे हुकूमत असां सां तव्हां भलो कयो आहे भलो रखियो अथनि ऐं असां सां हिन जो अदुल थियो वञे महिरबानी मोमिन मंठार जो कमु हूंदो हो असर जो निमाज़ पढ़ी ऐं ॿारनि खे ॻोठारनि खे सबक़ ॾेई गाह ते वेंदो हो ऐं हिन वीचारे खे पहिरियां ई 2 साल इन्हनि माण्हुनि अगवा करे विया हुआ 2 ॾींहंनि खां बाद में हुनखे वरी छॾियो 10 ॾींहंनि खां पोइ असांखे छोकिरे ॿुधायो त इन्हनि माण्हुनि मूंखे पोइ वरी हिते हिन असांखे ॿुधायो ऐं असां हिननि खे ॿधरायो वरी हू असां ॾे क़ुर शरीफ़ खणी आया ऐं असांखां माफ़ी ऐं मेड़ बि वठी आया माफ़ी खपनि वरी हाणे असां सां हीउ ज़ुल्म करे छॾियो साॻिए छोकिरे खे साॻियनि ई माण्हुनि क़तलु करे वाह में फिटो करे छॾियो आहे जंहिंजे करे पाण बि मुतमिन थिया आहिनि कीअं ख़बर पई त इहो जेका हिननि ई क़तलु कयो आहे साईं असां पेरनि सां वियासीं पोइ वरी हिननि खे पाण बि बासियो अथऊं अच्छा पेरा किथां खयो पहिरों जंहिं जॻह तां छोकिरे गाह कयो हो असां उतां ई पेर खयां असांखे शक हुयो पोइ वरी उतां घुराईसीं उन्हनि असांखे पक ॾियारे छॾी हुते अच्छा ठीकु आहे जीअं त साईं छोकिरो मोमिन माण्हू आहे मां रहंदो आहियां कराची में भाउ आहे मुंहिंजो नालो छा आहे नवीद सोलंगी उन खां बाद में मां साथ सां रहंदो आहे छोकिरो उन खां पोइ असां आयासीं हिते सुबुह जो जांच पड़ताल कईसीं जिथे गाह कंदो गाॾो बीठो गॾो बीठो उतां पेर खयोंसीं पेर हिननि वटि असां हयो वञी हिननि चयो न आयो आहे हिते वरी उन खां बाद में असां ॻोल्हा कंदा रहियासीं वरी उन खां बाद में हिननि न का बि न वाट कढी ॾिनी न का ॻाल्हि कई न मुहाड़ कई वरी जेको आहे सो असां कुता घुराया वरी कुता घुराए साॻियो पेर खणासीं छोकिरे जो साॻियो पेर हिननि वटि वियो वरी जेको आहे सो हिननि खे अॻिते पहुचे कयोसीं कुझु जांच पड़ताल कईसीं ॿिए ॾींहं ते सुबुह जो लाश असांजो हुतां मिलियो हिन मां वाह मां वरी जेको आहे सो हिननि खे ॿधरा कयोसीं हिननि पाण 164 कई 8 माण्हू हुते वेठासीं थाणे ते एस एच साहिब सां एस एच हिन खां पुछियो पाण बासियुनि फलाणा हुयासीं इन जेको आहे सो असां क़तलु कयो आहे हिन जो नाला कंहिं बासियो अलाह ॾिते न ॿिया नंढा छोकिरा हुननि जा ॿधियल आहिनि छा नाला कहिड़ा खयां अलाह ॾितो फरार आहे बाक़ी जेको आहे हुन वक़्तु ॿिया छोकिरा हुननि जा आहिनि जा भाउ आहे जा भाइटो आहे मां वधीक स्टोरी छा तव्हांखे ॿुधायां त कीअं मारियो स्टोरी हिननि ॿुधाई त असां गाह करजी अञा आयो त असां वठी आयासीं मामे असांजे अलाह ॾिते हिनखे हेठि विहारियो पोइ रुमाल हुयो छोकिरे खे पोइ गिचीअ में विधईं असांखे जीअं ॿाहूं झलियोसि हुन घोटा ॾिनोसि हुते गुज़ारे वियो पोइ असां खणी आयासीं घर कोठीअ में असां करे रखियो बंदि पोइ जेको आहे सो माण्हू हवा मां टरियो असां हिनखे खयों 2 मोटरसाइकिलनि ते विच में विहारियोसीं बिरोही हुया वाह जे भरिसां उते वञी सिम में हिनखे विहारे छॾियो 4 बजे तक़रीबन आज़ान वारे टाइम ते असां वाह में हिनखे लोढ़ियो साईं इहो ई चवणु आहे असांजो त असां सां कुझु अदल कयो वञे कुझु असां सां को कोशिशि कयो को असांजो कुझु कयो असांजे लाइ ग़रीबनि जे लाइ मिसकीन आहियूं छोरा छिना आहियूं कुझु को असांजो भाउ आहे नंढो ॿियो ई नंढो भाउ आहे असांजो जो असां सां रहंदो आहे थोरो घणो असां सां कुझु कयो जो अॻिते असां वाट कढी जो असां हुनखे कयो आहे त हींअर बासे चुका आहिनि हाणे अदल कयो वञे असां सां ठीकु आहे छा नालो आहे मोहम्मद सालेह जी बवारद ही आहे त असां हाज़िर नाज़िर क़ुर पाक खे अलाह साईं जे दरबार में भी ही ॻाल्हि कयूं था इहा कसम जी ॻाल्हि आहे हालांकि हिननि जो ॻोठु मुंहिंजो मैल बि न थींदो मुंहिंजो ॻोठु मथे आहे हिननि जो हेठि आहे ओसमान सोलंगी हेठि आहे मां मथे आहियां हाणे असांजो चवणु हीअ आहे त सुबुह जो असां रोज़ु
बांह जे बनीअ में बीहंदासीं, ही वीचारो गाह ते वेंदो, अंतहा शरीफ़ हो माण्हू, ऐं हर माण्हूअ खे पसंदि माण्हू उहो हूंदो आहे जेको शरीफ़ हूंदो आहे। ही वियो गाह ते जो वियो त उते हिन गाॾो ॿधी ऐं हिन वञी गाह जी कोशिशि कई त गाह कयां। बनी वारनि हिन खे चए थो बनीअ में जेको आहे असां दवा कई आहे, कंहिं अॼु ॿिए हंधा तव्हां गाह कयो। पोइ हू निकिरी पियो ॿिए पासे ॾांहुं। पोइ इहे माण्हू जेके आहिनि हींअर जेके जवाबदार थिया आहिनि, उन्हनि जे पासे मां टपियो, हुननि सॾु कयसि। हिननि चयसि बाबा हाणे हेॾे अचे। हीउ वियो चई मां यार हितां गाह कनि। हू माण्हू गुॾ पिया कनि, असां हितां गाह कयां। हिन नंढड़े चइनि चई बाबा गाह कर। अलॻि वेठो हो जीअं, त हुन छा कयो त इन खे वठोसि, वठी ऐं हिन खे विहारे, हिन खे रुमाल सां गोघा ॾिनई। गोघा ॾेई हिन जो मतिलबु कंध भॻी जा छा बि कयईं, गोघा ॾेई हिन खे मारे ऐं कंहिं अहिड़े किन में पूरियईं त जेकर लाश ज़ाहिर न थिए। ॾींहुं हुयो, पोइ राति थी। राति में पोइ हिन लाश किथे रखियो, किथे लिकायो, उहा ख़ुदा खे ख़बर आहे। वरी जेॾी महिल ही सुबुह थियो, असांखे ख़बर पई त लाश जेको आहे सो नौशारे ॾे हिकिड़ो निकितो आहे, तव्हां वञी हो ॾिसो। असां जेॾी महिल उते पहुतासीं त उहो लाश कंहिं ॿियनि जो हो, उहो बि हिन मां वाह मां निकितल, ब्रेक मां निकितल हो। उहो बि उतां हो ॾिसी असां मोटियासीं। वरी असांखे फ़ोन थी त सदा मां हिकिड़ो लाश निकितो आहे, उहो तव्हां ॾिसो। वरी असां जीअं ख़लक वई त बड़ी फ़रियाद थिया, हर ॻाल्हि थी वई। तव्हां छा चवणु चाहींदो? तव्हांजो नालो पहिरियों ॿुधाईंदो। मुंहिंजो नालो ख़ालिद हुसैन जी हो। मां ॻोठ जुमा ख़ान सोलंकी राज में पाड़े जी में। मंठार तमामु इंतिहा शरीफ़, नंढड़नि ॿारनि खे पोइ पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ गाह पटो चौपाई माल जो कंदो। अॼु खां कुझु टाइम पहिरां इन्हनि ई माण्हुनि हिन खे 2-3 ॾींहं गुम करे तमामु हुन सां नाजाइज़ कयो, हुन सां विड़िया ढकियनि। वरी क़ुर पाक खणी आया। उहा कॾहिं जो वाक़ियो इहो? हिन खे तक़रीबन 2 साल खनि थी विया। साॻा ई माण्हू आहे। क़ुर पाक खणी आया, ॾोह जा इक़रारी थिया त असां खां ग़लती थी आहे, आईंदा असां पोइ हीअ वीचारा शरीफ़ माण्हू आहिनि। हिननि हुनखे उहो ॾोह बच के छॾियो। हुनजी का बि हुन खां न दंड, न चटी, न सज़ा, कानूनी तरह अहिड़ी असां NC बि हुननि जे ख़िलाफ़ु बिरिया थाणे ते कराई। जॾहिं हींअर ही जंहिं ॾींहुं वाक़ियो पेश आयो, उन ॾींहुं असां पेरा खणी हिननि जो ताक़त वियासीं। हितां असांजा बचड़ा क़ुर पाक खणी विया हुननि ॾे त बाबा असांखे पंहिंजो माण्हू वापसि कयो। पहुतासीं त हिननि जा माण्हू घरनि खां छोकिरा जेके हिननि जा जवाबदार आहिनि उहे भॻा पुलिस सां गॾु ई। हुननि हली पाण थाणे ते इक़रारी थिया आहिनि। असांजे रूबरू हुननि बयानु कयो आहे त बाबा असां खां वाक़ई क़तलु थियो आहे, जंहिंमें असां फलाणा मुलज़िम आहियूं। ऐं हिकिड़े जो हक़ नवाज़ नालो आहे, हिकिड़े जो अलाह ॾिठो आहे, अलाह ॾिठो बि रूपोश आहे, उमेद अली बि रूपोश आहे। हक़ नवाज़ ऐं ॿिए जो मूंखे नालो नथो अचे, शमन, इहे ॿई गिरफ़्तार। पुलिस भला तावन करे तव्हां? पुलिस हींअर तावन केतिरे पुलिस पहिरें ॾींहं खां असां सां गॾु ई, पेरनि सां बि गॾु ई। उन खां पोइ जॾहिं खां असांखे लाश मिलियो, उन सां बि असां गॾु ई पुलिस। हाणे असां सां ॿियो तावन में आहे, जेके असांजा रूपोश जवाबदार आहिनि, उन्हनि खे अञा ताईं पुलिस गिरफ़्तार न कयो आहे। असांजो आला अख़्तियारनि खे इहो अर्ज़ु आहे त उन्हनि खे SHO साहिब खे चवनि त उन्हनि खे असां हू ॾोहारी माण्हू आहे जेको अलाह ॾिठो आहे, उहो पहिरां खां ॾोहारी आहे, भली हुनजो रिकॉर्ड चेक कर। असांखे ख़तरो आहे त असांखे अॻिते को ॿियो न नुक़सानु ॾिए। असांजो IG सिंध खे, DIG शहीद बेनज़ीर आबाद खे, ASP नौशारो फिरोज़ खे असांजो इस्तदाए रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे हू ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे, हू रूपोश आहे ऐं असांखे हुन मां ख़तरो आहे। ईअं न त असांजे क़ौम खे, असांजे हिन मिसकिननि खे को ॿियो न नुक़सानु ॾिए। ऐं अहिड़ा अफ़वाह असांखे मिलनि पिया था त हू चए थो त मां अञा इन्हनि खे नुक़सानु ॾींदुसि। महिरबानी करे असांखां नोटिस वरितो वञे ऐं इन जे ख़िलाफ़ु यकदमि कानूनी कार्रवाई करे इन खे अरेस्ट करे कयो। जीअं त सोलंकी बिरादरी चवनि था त बाबा असांजे जेका आहे न, असांखे जेका हिसवाणनि जे छोकिरनि बासियो आहे त बाबा असां खून इहो पाण कयो आहे। छा था चओ वाक़ई तव्हांजे छोकिरनि इहो खून कयो? असांजे भाउ मुंहिंजो बि नंढड़ो भाउ आहे, उहो नंढो आहे, कुझु जेको भाइटो आहे नंढड़ो, उहो बि नंढड़ो आहे। मोटड़े ॿार त केरु चवंदो त मारियो आहे, हर कोई चवंदो आहे बचा जे लाइ त पुलिस मारे था, चऊं खणी सच कूड़ ॻाल्हायूं खणी भई सर बचाए असां मारींदा। उन जे करे ॿारनि बासियो वॾा त न हुया,
वॾा हुजनि 25 साल 30 साल जा हुजनि पोइ चवण वॾा न वॾनि बाछो वारनि केस ठहे थो जॾहिं जो केस ठहे नथो ज़ुल्म छो था कनि असां बेगुनाह बेखता न का खता को गुनाह न भत न भाई पिया असां केतिरा छोकिरा छोकिरा हिकिड़ो वॾो आहे कुझु ॿियो सफ़ा 12 साल जो छोकिरो आहे हा ऐं ॿिते खे बि गुम करे छॾे अथनि छोकिरो जेको नंढो 12 साल जो उहो बि गुम आहे उहो काथे न छोकिरा असांखे मौजूदु करे फ़कीर साईं खे बि इतला आहे जज खे बि चऊं था असां वज़ीर आज़म खे चऊं था इमरान ख़ान खे चऊं था असांजो इंसाफ़ कयो ईअं असां बेगुनाह छो था सट ॾियूं असांजो को बि असां गुनाह न कयो आहे असां कुता वठी आया कुता बेगुनाह न पिया विया कुतनि खे ज़ोरी विहारियो कुता डॉक्टर में खणी आया आहिनि डॉक्टर में खणी कुता अची विहारियो सोलंकी जो चवणु आहे त जेको हाल ॾिनो बच कई आहे उन तां जेको असां टई जेके छोकिरा बीठा हुआसीं त पोड़ो जेको आहे त असां हुननि खे जेको आहे दसियोसीं त उन ते छिक ताण ते जेको आहे त हुनखे गले में जेको रुमाल विझी ऐं हुनखे छिक ताण में जेको आहे हिरासमेंट में जेको आहे उहो मरी वियो इन जो तव्हां ख़्यालु छा आहे त गाह करण तां जेको चए थो जेको आहे त असांजो जहिड़ो थियो असांजो बाबा उन बंदे सां वास्तो ई न आहे असां होॾे वेंदा ई आहियूं बंदी 50 पंहिंजी असां हसबैंड जो छा वञे जेको ज़ुल्म कनि था पाण कनि के ॿिए कनि छोकिरे ख़ुदकशी कई आहे चवनि था ख़ुदकशी कई छोकिरे खे मारियो न आहे उहो पाण वञे चवनि था मारियो तो ॻोल्हनि वञे चोर के अथनि असां बेगुनाह आहियूं असां बेसव कुता डॉक्टर में खणी आया आहिनि असांजे अची दर ते लाथा अथनि कुतनि खे ज़ोरी धिके वठी आया आहिनि माछी जो हेॾे वठी हलो कुतनि खे उहे कुता न पिया अचनि कुता फेरी ॾेई मोटिया आहिनि त वरी माछी मथां ज़ोर पियो त कुता हिते विहारणा आहिनि उहे कुता हिते लाज़मी ज़ोरी हिते विहारे कुतनि खे चयो ई पुलिस वारनि ईअं काम दिखाओ न पिया कुता विहनि उनखे डंडा मारूंगा ये करूंगा वो करूंगा कुते कुते उधर बैठ गए गदमाया दाज मंगी हिन वक़्तु मंठा सोलंकीअ जे जेको जवाबदार धुर आहे उन असां गॾु मौजूदु आहियूं अचो उन खां पुछा कयो त हीउ वाक़ियो कहिड़े तरीक़े छा सबबु हुयो छा जे करे हीउ जेको वाक़ियो कीअं थियो आहे वाक़ियो थियो जेको आहे सो उतां घरां लिखतो घरां कावड़ जी लिखतो पंहिंजो मासी खां कावड़ जी लिखतो आयो गाह ते चऊं गाह ते असांजे ॻोठ खां वेझो असांखे जेको आहे चयूं त पाण ते ॻाल्हि कई जेका पंहिंजो नऊ ॻाल्हि कई ऐं ख़ालिद ऐं ॿिया आया गाॾी ते साइकिल मोटर ते पुछा कयूं छा चवंदा आहिनि चयूं त असांजो छोकिरो जो घरां कावड़ जी आयो आहे तव्हांखे ख़बर आहे हेॾे आयो आहे त असां ॿुधायो असां चयूं त असांखे हेॾे न आयो आहे ऐं नंढनि वॾनि खां पुछूं असां हुनखे ॿुधायो त असांजो न आयो आहे उन खां पोइ जेको आहे वरी पंजाबियुनि में विया वरी लाल खान ॻोठ हिसबाणी विया जाद खान जी ॻोठ राजपुरनि में विया पंजाबियुनि जी ग़ुलाम हैदर पंजाबी जी ॻोठ विया ऐं मारनि जी ॻोठ विया ऐं इन खां पोइ ॿियनि जी ॻोठ विया घणनि ॻोठनि में पुछा कयूं उन खां पोइ जेको आहे वरी हिननि जेको आहे जाचियो वरी हिन जो लाश जेको आहे माना उन ॾींहुं न ॿिए ॾींहं ते लिखतो वञी वाह मां चांहि मनूमल खां वाह जे हेठां लिखतो त हीउ खणी पंहिंजो दफ़न आहे 3 ॾींहं ते वरी हिननि कुता घुराया जेके कुता बेगुनाह असांजी औताक में अची वेठा असांखे जेको आहे ज़लील करे छॾियूं असां दरपदर थी वियासीं असांजा बच्चा ॿार नंढा वॾा मायूं असां तमामु बेवाजिबी असां सां वॾो ज़ुल्म आहे असां सां हिन नाहक करे छॾियो आहे ऐं असांखे कुझु बि जेको आहे असांजे पाड़े में अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे न असांजी दुश्मनी आहे न हुन सां को असांजी अहिड़ी आणत वणत आहे का बि कान्हे का न अहिड़ो असांजो हुननि सां कहिड़ो बड़ो रिश्तो न आहे न को अहिड़ो मसइलो ई आहे अच्छा हे जेको हींअर जेके तव्हां वटि ॿिए ॾींहं ते आया त जेको आहे कुता किथां आया कुता हितां पंजाबियुनि जे बनी मां आया असांखे घर खां वेझी बनी आहे पंजाबियुनि जी किथां उहे पेर खणा आहिनि उहो पंजाबियुनि जे बनी मां गाॾो हुयो गाॾे जे भरिसां हुते जेको आहे पेर अलाए पंजाब खणी ऐं उतां अब्दुल लतीफ़ जे बनी मां खणी ऐं असांजे ॻोठ जे वेझो उतां आया सिधो अचे कुतो जेको असांजे उताक में वेही रहियो ऐं असां हुनखे चयो त कुतो ग़लति आहे हुननि चयो त कुतो जेको असांखे तव्हांजी उताक में वेहारणो आहे ऐं तव्हां हिसबान खे जेको असां बेगुनाह जेको आहे तव्हां ज़ुल्म कंदासीं सभु जेके आहिनि वठी आहे छोकिरनि खे मारण ऐं कुटण ऐं असांखे नंढनि ऐं वॾनि सां बेइज़तियूं पछड़ियूं चपाटूं हणण ऐं इहे पंहिंजो सभई जेको आहे माछियुनि जो राज हुयो इन में असांजी तमामु जेको आहे छोकिरनि खे धक कयूं ऐं हकनाज़ खे ऐं शमन खे ऐं छोकिरो ॿियो बि असांजो गुम आहे ऐं असांजो जेको आहे सौट आहे अलाह ॾिठो हिसबाणी उहो गुम आहे असांखे अञा न ॾिनो अथनि ख़बर न आहे त मारे छॾियूं उन खां अलावा जेको आहे सो असांजे घर ते जेको आहे सो राति वारे टाइम ते तक़रीबन 2-2:30 बजे जो टाइम हुयो जेको हुननि जा तक़रीबन 200-250 माण्हू हुया ऐं असांजो घर जेको आहे सो अकेलो हुयो हुननि जा 4 क़िबला जेके आहिनि सो सोलंकी ज़ात वेठी आहे सो हला करे जी असांजे ॻोठ ते घर ते जेको आहे सो कड़ो चाढ़े असांखे हिकिड़े कमरे में जेको आहे सो हुननि बंदि करे पोइ असांजो ऐं 14-15 दाणा जेके हुआ सो असांजा ॿकरियुनि जा हुया छेला हुया सो असांखे बंदि करे असांजो सॼो माल बि खणी आया आहिनि ऐं उन खां अलावा असांजूं गुंदियूं खोले गुंदियुनि मां असांजो अन्न बि जेको आहे सो
कढी विया आहिनि असां सां वॾो जेको आहे सो ज़ुल्म थियो आहे अन केर कढी आहिनि अन साईं जेके आहे सोलंकी बिरादरी जे गाला कंहिंजा आहिनि मुश्ताक ऐं ख़ालिद सतार उन्हनि जेको आहे सो राति वारे टाइम ते उनखे न सुञातो बाक़ी अॻुवाणी में जेके हुया सो इहे माण्हू हुया जिन्हनि जेको आहे सो असांखे ज़ोर ज़बरदस्ती जेको आहे उहो जेको आहे सभिनी खे बंदि करे अन्न खणी विया माल जेको आहे हिकिड़े मना खे ड्राइनि पिया चवनि पिया तव्हांजा घर था ड्रायूं ऐं तव्हांखे हितां जेको आहे सभिनी खे मारींदासीं बंदूक हणंदासीं हथियार हणंदासीं असां सभिनी खे कमरे में वाड़े अन्न टोटल कढी विया असांजो ऐं असां सां तमामु जेको आहे चवंदे गॾु हिकिड़े ॾींहं ॿिनि में तो न लड़ींदो त असां सभु मारे ईंदासीं सभिनी खे मारे ऐं जेको आहे तो पाण तव्हांखे लड़ाए छॾींदासीं या मारे छॾींदासीं सभिनी पुलिस तो माण्हू ॿुधी विया पुलिस जा माण्हू ॿधी विया उहे असांजा जेके माण्हू जेके असांजा पुलिस जेके सो खणी वई उहे पुलिस असांजा माण्हू ज़ाहिर कया आहिनि उहे 3 माण्हू हुया उन खां अलावा जेके असांजा ॿिया 4 माण्हू जेके सो लापता थी विया आहिनि उहे राति खां वठी जेके असांजा सोलंकी बिरादरी जा जेके हुया सो उहे असांजा माण्हू जेके आहिनि सो ज़ाहिर कोन था थियनि असांखे सिंध जे वज़ीर आला मुराद अली शाह खे IG साहब खे जेको आहे सो SP साहब खे DSP साहब खे असां ॿाहूं ॿधे जेको आहे सो अर्ज़ु था कयूं गुज़ारिश था कयूं त जेको आहे सो असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजी अदालत कई वञे जेको आहे सो असांजा बेगुनाह असांजा जेके आहिनि सो माल मारे आहिनि जीअं त सोलंकी बिरादरी चवनि था माण्हू सोलंकी बिरादरी जो उन्हनि जो चवणु आहे त असां जेको आहे हीस पाण पासियो आहे त असां इहो खून कयो आहे तव्हांजे छोकिरनि पासे छा इहो तव्हां सही आहे इहो साईं असां सां नाजाइज़ कई आहे त असांखे पुलिस जे डंडे ते असां खां पसरायो तव्हां हुन पासरायो